भरपूर तालीम की गुजारिश कंदुसि मोहतरम साईं केदार चांडियो साहब जिन खे अची तव्हां सां जॾहिं कन पियो कारू भला जलबसी तॾहिं चयो कहीं वेर कयो वचन ॻड़ी चंद। अॼु मुंहिंजे भाउ साथी मां वरी सम्झंदो रहियो आहियां, पर असां एतिरो हिकिड़े ई कुटुंब जो ॼण हिसो आहियूं। मूंखे अॼु मां ख़बर पई त 51 सालनि जो थी वियो ऐं हाफ सेंचुरी हणी वियो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी बि त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ी खेसि मुबारक हुजे जो कि सालगिरह ते सभिनी दोस्तनि हुनखे जेको मान ॾिनो आहे ऐं जंहिं नमूने सां हुन ते रोशनी विधी आहे तव्हां सां गॾु आहे, तव्हांजी यूनिवर्सिटी जो हिसो आहे, सुबुह शाम तव्हां सां वॾो वक़्तु गुज़रे थो ऐं जेको तव्हां हुनखे ट्रिब्यूट ॾिनो आहे हुनखे मां चई सघां थो मूंखे फ़ख़्रु आहे अहिड़े ग़ुलाम रसूल ते जेको असांजो ई हिसो आहे असांजे हिकिड़े कुटुंब ऐं माण्हुनि खे उन्हनि जे कंहिं उहिदनि सां दुनवी जेके उन्हनि जूं पोज़ीशन्स हूंदियूं आहिनि उन्हनि सां मापे उन्हनि जी वॾाई ऐं नंढाई नथी सम्झी सघिजे। ग़ुलाम रसूल जॾहिं जंहिं इलाइक़े में जनमु वरितो, सकरण जी धरती, सकरण जी सरज़मीन, जिते मां पाण ॼण त हिकिड़ो पनाहगीर थी हुते आज़ादु थियुसि। ईअं सम्झा, हालांकि मूंखे छो त मुंहिंजी जनम भूमि सांगड़ ज़िलो आहे, पोइ मां होॾां शिफ्ट थियुसि या पंहिंजे जीअं असां जा माइट लॾो खणी ऐं किथे बि वञी वेंदा आहिनि, असांजे माइटनि लॾो खणी अची हिते सकरण जे वेझो असां हिते शादी खान चांडियो ॻोठ में आबाद थियासीं ऐं इन्ही ज़माने में ई जिते वेठा आहिनि दरगाह ते, उते हिननि सां मुंहिंजे वालिद साहिब जो असांजो पंचायत जो रिश्तो जुड़ियो, जंहिंमें का मिटरी माइटी कान्हे पर पंचायत ऐं अहिड़ी जो उनमें हर क़िस्म जा पर्दा जेके आहिनि से ॼण त उहे ख़तमु थी विया। असां हिक ॿिए जे घर जो हिसो ई आहियूं, ईअं लॻंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं वक़्तु न हूंदो आहे असां उन्हनि तालुकात खे, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॿुधी न सघंदा आहियूं, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि। बहरहाल उन हिकिड़ो जेको वाबस्तगी रही मूंखे हिकिड़ी जेका वरी जंहिं ज़माने में मां पॉलिटिक्स में आयुसि त इन असांजे इलाइक़े में कोई माण्हू सियासत में कोन हो। नौजवाननि में ईअं सम्झो पहिरियों ई बाग़ी मां ई पैदा थियुसि हुते ऐं उन खां पोइ जेको वरी मूं उन में जेल वेल में वियासीं ऐं या जेके असांजा पंहिंजा ई आहिनि चांडिया लाख जा वॾेरा बि आहिनि, उन्हनि सां वास्तो बि आहे, उन्हनि सां खाइण पीअण हिकिड़ो तालुक़ु आहे। बावजूदि हुनजे उहो सम्झनि पिया त हीउ जेको माण्हू आहे इहो असांजे ख़िलाफ़ु, हालांकि असां कंहिं मख़सूस माण्हुनि जे ख़िलाफ़ु न आहियूं पर हिकिड़े सिस्टम जे ख़िलाफ़ु या फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ु। त हिते वरी जेके मूंखे पंहिंजे हिसाब सां जेके माण्हू जिन मूंखे होम कयो, पंहिंजो कयो, उहे बि ग़ुलाम रसूल सां वाबस्ता माण्हू आहिनि। सफ़र चांडियो जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, अहिड़े नमूने सां चाकर चांडियो जेको गुज़ारे वियो आहे, हिन जहान में कोन्हे, उहो बि ऐं हिनजो शायदि ब्रदर इन लॉ आहे जेको आहे अलीनार, इहे ॼण त असांजी हिन जेका सियासत जेका असां सियासत कई उहा हेठे तबिके वारी, ग़रीबनि वारी ऐं नज़रियाती सियासत में मां इहो चवां ऐं
असांखां रुॻो इहो हिकिड़ो थी वियो त पॉलिटिक्स में जॾहिं पंहिंजे सॼे असां माज़ी ते गौर कंदा आहियूं ऐं उन्हनि खे कामयाबियुनि सां गॾु नाकामियूं ॾिसंदा आहियूं त मूंखे इहो ज़रूरु महसूसु थींदो आहे त असां जेका आहे सा पंहिंजे इब्तिदाई ज़माने खां अवामी सियासत जेका आहे उन रुख खे असां न सम्झोसीं चङी तरह सां, तंहिंजे करे पोइ अॻिते हली करे असांखे मुश्किलात आहिनि। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त गुलाम रसूल सां पोइ हिकिड़ो जेको असांजो हिकिड़ो आइडियोलॉजिकल हिकिड़ो फिक्री रिश्तो जेको आहे हुन सां जुड़ियो आहे ऐं हमेशह खां इहो मूं कॾहिं बि हिन खे मूंखे कंहिं माण्हू अहिड़ी शिकायत न कई आहे त हीअ कंहिं ज़ालिम जे सां गॾु आहे ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु। हमेशह मूंखे हिन जी हिमतुनि जी ख़बर पई ऐं हिन जूं अहिड़ियूं हिमतूं जिन ते असांखे न रुॻो फ़ख़्रु आहे पर मां ख़ुदि उन्हनि मां इंस्पायर थियो आहियां, उन्हनि खां ख़ुदि मुतासिर थियो आहियां। मिसाल तौरु मुशर्रफ जे ख़िलाफ़ु जॾहिं हिते को बि पुछण लाइ तयारु न हुयो त डैम जे मसइले ते हिन जेको आहे उहो हिकिड़ी मुहिम हलाई ऐं अहिड़ो किरदारु अदा कयो जेको मां सम्झां तारीख़ असांजूं जेके पंहिंजो न्यायूं आहिनि उहे इन जे ख़िलाफ़ु जेको आहे नारा हणंदे हुनजे डेलीगेट जे वेझो इहो बि त मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾिनो पर हिन जे सां हिकिड़ो मौजो जेकॾहिं चइजे खणी त पॉलिटिक्स में को डिफरेंस हुयो त हीउ सचो आहे हिननि दोस्तनि ठाही ॾिनी, हालांकि इहो इन ते मौजो हिन सां सिधी मां ॻाल्हि कयां मुंहिंजो इख़्तिलाफ़ु रहियो त तव्हां इन खां मथे आहियो, मतिलबु तव्हां संत सॼी जा आहियो त तव्हां को ईअं न चाहींदड़ खे रुॻो मुनज़िम न कयो। इहा ॻाल्हि मुंहिंजो हिकिड़ो हिन सां डिफरेंस रहियो आहे पर पोइ बि मां ॾिठो त हिन उनखे बि जेको आहे सो सिंध जी धरती ऐं सरज़मीन ऐं अजीब ग़रीब सरगर्मियूं हुते बशीर खान जेको दावत ॾे सियासी लीडर पियो घुराए हीअ बाजी सचो आहे न ठाही आहे त हीउ कंदुसि उहो ई असर जेको हीउ चाहे थो निकिरो सो उते बि हिन उहा सियासत जेका आहे पंहिंजी जेका अथसि मन में उहा ज़ाहिर कई सचो आहे में ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजो दोस्त जेको आहे सफ़र चाढ़ियो उहो तमामु हिकिड़ो ज़िंदह दिलि ऐं हिकिड़ो तमामु हिमत वारो नौजवान हुयो ऐं हिकिड़ो पॉलिटिकल माण्हू हुयो त इन जे करे ही सचवा खे जेको हुन ठाहियो त उन में बि मां इहो नथो चवां त हिन खां वरी ज़ात पात खे वधाइण जी उन तसुब खे वधाइण जी कोशिशि कई या ट्राइबलिज़म खे वधाइण जी कोशिशि कई। उते बि हिननि कोशिशि कई त जीअं वेलफेयर जो को हिन मां रस्तो निकिरे, हाणे उहो कोन निकितो या निकितो बहरहाल सिंध यूनिवर्सिटी जी पंहिंजी जेका सियासत आहे असां हुनजा हाणे सिधी तरह हिसो हमेशह रहंदा ईंदा आहियूं, हिन ई मादरे इल्मी मां असां पढ़िया आहियूं ऐं हिते मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि, मुंहिंजा जिन मूंखे अॼु जेको कुझु मां आहियां उन्हनि में उन्हनि उस्तादनि जो कंट्रीब्यूशन आहे जेके सिंध यूनिवर्सिटी जा आहिनि त सिंध यूनिवर्सिटी में बि हिन जो किरदारु हमेशह शफ़ाफ़ रहियो ऐं पंहिंजे मुलाज़िमनि या पंहिंजे कम्यूनिटी सां हमेशह स्टैंड रहियो हुनजो। इहा बि हिनजी हिकिड़ी वॾी मां सम्झां थो त कामयाबी आहे ऐं साबित कदमी आहे। ही त हुनजो सिर्फ़ु इहो किरदारु आहे पर हीउ तमामु घणनि सलाहियतुनि जो मालिक आहे ऐं हिकिड़ो हिन तमामु जिन वांगुरु महिनत करे ऐं जागोड़ करे असां सोचे बि नथा सघूं हिन एतिरी महिनत कई आहे, एतिरो पाण पतोड़ियो आहे, इवन पंहिंजे शख़्सी ऐं पंहिंजे घरेलू जेको आहे सर्वाइवल जिया पोइ हुनजे लाइ हिन वॾियूं जेके आहिनि जदोजहद कयूं आहिनि। हीउ हिकिड़ो सेल्फ मेड माण्हू आहे, असां ग़रीबनि जो औलाद आहियूं पर अॼु जेको कुझु आहियूं हुन में घणे भाङे असांजी पंहिंजी जदोजहद ऐं महिनत जो हक़ आहे ऐं हिन ग़ुलाम रसूल जी इहा मूंखे हमेशह हिन में
वक़्त ते हिकिड़ो हिमत ऐं मुर्सी जंहिंखे पाण चवंदा आहियूं रिवायती तौर ते रुॻो भिटाई जो रिसालो या इहे शाइरी हिन वटि कोन्हे, पर भिटाई जे शाइरी में जेके किरदार आहिनि उन में जेके हिकिड़ा भावी किरदार आहिनि, जेके हिमत वारा किरदार आहिनि, जेके अथॉरिटी खे चैलेंज करण वारा जेके किरदार आहिनि भिटाई जी पोएट्री में शाइरी में, त हिन उन्हनि खां रहनुमाई वठंदे जेका हिन वटि हिकिड़ो त हिन धरती जो सिंध जी मोहबत ऐं इश्क उनजी हिकिड़ी ताक़त आहे हिन वटि, ऐं उन सां गॾु जेको भिटाई हिकिड़ो माण्हू खे हिकिड़े बेहिमत इंसान खे हिमत ॾिए थो जेकॾहिं हुनखे दिलि सां असां पढ़ूं। त उहो जेको शाह जी शाइरी जो जेको रूप आहे उहो हिनजी शख़्सियत में आहे। ऐं मां वरी इहो चवंदुसि त हुन तमामु हिमत सां, वरी मुर्सी सां ऐं हिकिड़े आला ज़र्फ़ी सां पंहिंजे सफ़र खे, ज़िंदगी जे सफ़र खे हेसि ताईं पुॼायो आहे। मां सम्झां थो त असां ईअं चऊं की पीर साहिबु पागल चवंदो त मां जेकॾहिं पंहिंजो 63 सालनि जो हूंदो चवंदो मां 36 सालनि जो आहियां, त असां हिनखे चवंदा अॼु 15 सालनि जो आहे, 15 सालनि जो कोन्हे। पोइ पंहिंजी उन जेको हुनजो ऐं वरी हिकिड़ो मतिलबु अहिड़ियूं हुनजूं सलाहियतूं आहिनि जेके चवंदा आहिनि न त सिज खारे हेठां न लिकंदो आहे। ऐं ॿियो इहो त पंहिंजे खे पंहिंजे घर में घटि कंदो हूंदो आहे, माना उते अहमियत न हूंदी आहे। जीअं मसइला लतीफ़ आहे त उन जी या असांखे जेको पंहिंजे घर में सम्झंदा हूंदा ईअं ई सम्झंदा ऐं आहियूं बि असां हिकु आंदरी माण्हू आहियूं, पर हीउ माण्हू जेको आहे ग़ुलाम रसूल हुन पंहिंजे सलाहियतुनि सां ॾिसो त सिंध टेलीविज़न ते जेको हिन सिंधी में जेके प्रोग्राम्स कया उन में हिकिड़ो निरालो रंग हुन में हुयो, ऐं उन सां सिंध जे सॼे असांजे बरवाड़ी कचहरी प्रोग्राम जेको त उन में उन कचहरी हिकिड़ी जेका आहे सालेवान शाह जी कचहरी मशहूरु हुई रेडियो वारी। ॿियो वरी हिन उन खे हिकिड़ो इंस्टीट्यूशन खे रिवाइव कयो, माना उन खे जेको छो त तव्हां ॾिसो कचहरी ओताक इहे असांजे हिकिड़ो कल्चर जो हिसो रहिया आहिनि, असांजे पूरे क़ौमी कल्चर में हिननि जो वॾो किरदारु रहियो आहे। ऐं जीअं जीअं असां हिननि पंहिंजे हिननि इदारनि खे ओताक ख़तमु करे छॾी, असां कचहरियूं ख़तमु करे छॾियूं, उन सां जेका समाजी बेगानगी जेका सिंध में जेका पैदा थी आहे उनजो घणो सबबु इहो आहे त असां जेको आहे सो हर माण्हू पंहिंजी ज़ात में आइसोलेशन में हलियो वियो आहे। अॼु जी जदीद टेक्नोलॉजी असांखे ऐं असांजे ॿारनि खे हर कंहिंखे अलॻि अलॻि शख़्सियत में ज़रूरु उनजी में घिराए छॾियो आहे, माना उते घणी उनजा फ़ाइदा पंहिंजी जॻह ते त उन में हर को माण्हू जेको आहे पंहिंजी हिकिड़ी दुनिया ठाहिण में आज़ादु थियो आहे। पर हिन सां मजमूई तरह जेको समाजी रब्त हुयो, जेको असांजे फिज़िकल असांजे हिक ॿिए सां मेल जोल ऐं हिक ॿिए सां जेको इंटरेक्शन हुयो समाजी कचहरियुनि जे ज़रिए जेको असांजो हिकिड़ो समाजी कहानी केतिरो जेको डेवलप थी रहियो हो सिंध में या सॼे रुॻो असां न आहियूं, ॿियनि कल्चर्स में बि इहे इशूज़ आया आहिनि। जिते मॉडर्नाइज़ेशन आई आहे त उते इहे सुवाल जे इंसान पंहिंजे वजूद ऐं हस्ती खे ॻोल्हींदो थो रहे, इन करे त हू हुजूम में बि अकेलो थी थो वञे। जेतोणीकि वॾियूं वॾियूं ईजादूं जेके आहिनि उनखे ख़ूबसूरतियूं दुनिया जूं ॾेखारनि थियूं, उन सां गॾु हू जेको आहे सो इल्म बि उन जा दरवाज़ा जेके आहिनि ॼाण जा खुलनि था, पर साॻे वक़्त ते उनजी जेका उहा तन्हाई आहे जेका पोइ शाइरनि जे शाइरी जो मौज़ू थी थिए उहा जेका आहे उनखे उनजे अंदर खे खाईंदी थी रहे। ग़ुलाम रसूल पंहिंजी तन्हाई पाण ते कॾहिं ग़ालिब थियणु न ॾिनी आहे। मूं ईअं कोन कॾहिं ॿुधो त गोशा नशीन थी वियो हुजे या को ईअं रूपोश थी वियो हुजे, गुम थी वियो हुजे। ही हमेशह स्ट्रीम में रहियो आहे, वाकिरे में रहियो आहे।
ज़ाहिर ज़रूरु रहियो आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾी हिनजी हिमत मां चवां त एतिरो जेको आहे सो माण्हुनि सां गॾु रहण जो वॾी हिकिड़ी हिमत आहे, उन्हनि सां लाॻीतो रहणु ऐं उन मां बेज़ार न थियणु। सो हिनजी हिकिड़ी इहा हिकिड़ी समाजी ख़ूबसूरती या इहा हिकिड़ी एबिलिटी आहे, मां चवंदुसि हिकिड़ी क़ाबिलियत आहे माण्हुनि जी। जिते तव्हां वटि इल्मी क़ाबिलियतूं आहिनि उते साॻी तरह सां माण्हू वटि समाजी क़ाबिलियत खपे। कंहिं ॿिए जे लाइ कंहिं ॿिए सां तालुक़ हुजे पर उन खां लातालुक़ थी रहंदड़ माण्हू आहे, पर हिन हमेशह ॾुख में सुख में जंहिं बि हिन खे सॾु कयो हूंदो या हिन खे पुकारियो हूंदो त हिन कॾहिं बि हुनखे मुंहिंजो अंदाज़ो आहे त कॾहिं हिन हुनखे निराश न कयो हूंदो। अॼु ॾाढी ख़ुशी थी थिए त मतिलबु असांजा जेके मां चवां नंढो चवांसि थो अञा त उहो हिकिड़ो नंढो आहे पर उहो हिकिड़े पुख़्तगी पंहिंजी शख़्सियत जे उन मंज़िल तां वधे थो जिते इंसान वधीक पुख़्तो थिए थो ऐं उनजो किरदारु अञा वधीक निखरे थो। ऐं उन ते समाजी हवाले सां जेकॾहिं सियासत में उनजी का ज़िमेदारी पंहिंजी सम्झे थो उन हवाले सां उन ते ज़िमेदारियूं वधनि। ऐं इन जे करे मां खेसि मुबारक थो ॾियां त वधीक हिकिड़े पुख़्ते ज़िंदगी जे मरहले में दाख़िल थियो आहे ऐं हू हमेशह ख़्यालु कंदड़ आहे। उनखे असांजो लेक्चर ॾियण सां को वधीक ख़्यालु न कंदो ऐं कुझु उन में पंहिंजूं जेके हिकिड़ी अंदरि जी रोशनी माहौल जे लाइ थींदो। ऐं आई विश हिम वेरी हैप्पी बर्थडे, हिकिड़ी ख़ूबसूरत ज़िंदगी ऐं मुस्तक़बिल में मां हुनजे लाइ हुनजी तमन्ना रखां थो, हुनखे दुआ थो कयां। थैंक यू।